जी नाज़रीन, चौहर जमाली मां सैफुल्ला ओठो जी रिपोर्ट मुताबिक़ ब्रेकिंग न्यूज़ नींदा हलूं। चौहर जमाली लॻ शाहबंदर जी साइली पट्टी ते मेहमान पखी जी नस्ल कशी कई पई वञे। वाइल्ड लाइफ सजावल इंतज़ाम नोटिस वठे, जॾहिं त मेहमान पखी जी नस्ल कशी कंदड़ शिकारिन ऐं वापारियुनि सां मंथलियूं मुक़रर करे वाइल्ड लाइफ सजावल पारां शाहबंदर मुक़रर मंथली खौर आफ़ीसरनि खे शाहबंदर मां फौरी तौर हटाए नस्ल कशी कंदड़ शिकारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे शाहबंदर में मेहमान पखी जी नस्ल कशी के यकीनी बनाए तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। ज़िला उमरकोट जे शहर छोर स्टेशन जे भरिसां रूरल हेल्थ सेंटर शहीद फ़कीर मोहम्मद अमीन मंगरियो जे सीनियर सैनिटर वर्कर खेमू वल्द दरमू कोली जे रिटायरमेंट ते RHC जे मुलाज़िम साथी तकरीब जो बंदोबस्त करे अलविदाई तकरीब में खेमू कोली जी 60 जनम ॾींहं जो केक कटे खेसि ख़िरात तहसीन पेश कंदे गुलदस्तनि ख़र्चियुनि ऐं अजरकनि समेत मुख़्तलिफ़ तोहफ़ा पेश कया विया। सिंध हुकूमत जे सिहत खाते जे रूरल हेल्थ सेंटर शहीद फ़कीर मोहम्मद अमीन मंगरियो में खेमू कोली बतौर सैनिटर वर्कर भर्ती थियण बाद 60 सालनि जी उमिरि ताईं सरकारी ज़िम्मेवारियूं बहितरीन तरीक़े सां निभाए रिटायर थियो आहे। आफ़ीसरनि, स्टाफ, मरीज़नि ऐं अवाम जी ख़िदमत करण वारे ऐं सीनियर सैनिटर वर्कर खेमू कोली जे मान में अलविदाई तकरीब खे ख़िताब कंदे वकील दीन मोहम्मद बमरो चयो त सैनिटर वर्कर खेमू कोली पंहिंजी सर्विस ईमानदारी सां निभाए, जंहिं सबबि खेसि अलविदाई तकरीब जो बंदोबस्त कराए अजरकनि जा तोहफ़ा पेश कया विया आहिनि। उन मौक़े ते ॻोठ जे सीनियर उस्ताद फ़कीर मीर मोहम्मद मंगरियो पिणु ख़िताब कंदे खेमू कोली जी ख़िदमतनि खे बहितरीन नमूने सां साराहियो ऐं अलविदाई तकरीब में शिरकत कंदड़ इस्पताल जे मेडिकल सुपरिटेंडेंट डॉक्टर अनुदर महेश्वरी फ़कीर अला बचायो मंगरियो, मोहम्मद इब्राहिम बियो, फ़कीर गुलशेर बमरो, गंगार सिंह सोडो साहब ॾिनो बमरो, अब्दुल कादिर बमरो, मोहम्मद खान गुलशेर बमरो ऐं ॿिए समूरे स्टाफ तरफ़ां खेमू कोली खे ख़िरात तहसीन पेश करे केतिरा ई तोहफ़ा, गुलदस्ता, गुलनि जा हार, अजरकूं ऐं ख़र्चियूं पेश कयूं वयूं। ॻोठ जमालदीन बर्दी जे रोड में करप्शन ऐं नाक़िस कम जी शिकायत। यूसी बफ़ो तालुको कोट ॾेजी ज़िलो ख़ैरपुर मीरस ॻोठ जमालदीन बर्दी में नवां तामीर थियल रोड कुझु ई ॾींहं में ख़राब थियण लॻो आहे। मुक़ामी माण्हुनि जो चवणु आहे त सरकार माप खां 17 फुट घटि रोड तामीर कयो वियो, जॾहिं त तामीर दौरान नाक़िस ऐं अणपूरो मवाद इस्तेमाल कयो वियो। रिपोर्ट मूजिबि रोड जे तामीर दौरान कंहिं बि इंजीनियर, ठेकेदार या आला अमलदारनि रोड जी चकास करण जी ज़हमत न कई। रोड जो कमु सिर्फ़ मज़दूरनि जे हवाले कयो वियो, जेके रोड ठाहे वापसि हलिया विया। नतीजे में रोड जी हालत 2 ॾींहं अंदरि ख़राब थी वई, जंहिं ते ॻोठाणनि शदीद एहतजाज जो इज़हार कयो। मुक़ामी माण्हुनि जो चवणु आहे त रोड्स एंड सर्विसिस खाते जे आफ़ीसरनि ऐं ठेकेदारनि मिली करे अवामी फंडनि खे इस्तेमाल करण बदिरां करप्शन कई आहे, जंहिं सबबि रोड मुक़ामी माण्हुनि लाइ वधीक तकलीफ़ जो सबबु बणिजी वियो आहे। ॻोठाणनि आला इख्तियारियुनि खां मुतालबो कयो आहे त मामले जी जांच कई वञे, ज़िम्मेवार आफ़ीसरनि ऐं ठेकेदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे ऐं रोड जे मयार खे बहितर बणायो वञे। जेकॾहिं संदन मुतालबा न मञिया विया त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। आला शहर में डाकू राज, पुलिस अवाम खे तहफ़्फ़ुज़ ॾियण में नाकाम। 5 हथियार बंदनि घर में घिरी 20 लख जे फुर करे फरार थी विया। पुलिस अवाम खे तहफ़्फ़ुज़ ॾियण जे बजाए समाजी ऐं माशरती बुराइयुनि जी सरपरस्ती करण ऐं बाअसर माण्हुनि खे प्रोटोकॉल ॾियण में मसरूफ़। अवाम जो IG सिंध पुलिस खे नोटिस वठण जी अपील। हाला में डाकू राज, पुलिस अवाम खे तहफ़्फ़ुज़ ॾियण में नाकाम। सरेआम नामालूम हथियार बंदनि हाला शहर जे तालिबल मौला कॉलोनी में शहरी एहसन मुनीर मेमन जे घर में घिरी घर भातियुनि खे यरगमाल बणाए 10 लख खां वधीक जा सोना ज़ेवर, 4 लख रुपया कैश, 2 मोबाइल फ़ोनूं ऐं घर जे ॿियनि क़ीमती शयुनि समेत 20 लख जी वारदात करे आसानी सां फरार थी विया। इतला मिलण बावजूदि पुलिस हथियार बंदनि जो पीछो करण लाइ न पहुती। मुतासिर घरधड़ियुनि जो वधीक चवणु आहे त मुंहिंजो नालो एहसन अली आहे ऐं पुटु मुनीर अहमद मेमण जो आहे। इहो वाक़ियो थियो 5 ॼणा आया नामालूम हथियार खणी ऐं अची जेको सामान हो खणी विया आहिनि। मुंहिंजी वालदा खे टारगेट कयूं, ऐं अंदरि सुतो पियो हुउसि। मुंहिंजे कमरे खे तालो हो। मूंखे माना हुननि चयो पिए त हिन खे कढो, पर आउं कोन निकितुसि। पोइ ही विया हली, उहो सामान जेको हुन नंढे कमरे में उहो खणी विया। तंहिंमें 2.5 लख रुपया कैश हुई मुंहिंजी ऐं 10,500 ॿिया बि हुआ ऐं 2 मोबाइलियूं हुयूं ऐं ॿियो इहो सोन हो, गोल्ड तक़रीबन 8-9 लख रुपयो गोल्ड आहे मुंहिंजो। पोइ छा चयो त मूं ओॾी महिल फ़ोन घुमाई न, यकदमि ओॾी महिल मूं वारे चाचे खे फ़ोन कमु, उन्हनि आवाज़ु ॿुधो आहे, ओॾी महिल फायरिंग करे भॻा हितां।
चोहर जमाली का 3 किलोमीटर शाहबंदर जी साहिली पट्टी जे गोठ मौलाडीनो हालू में हलदड़ डिस्पेंसरी DCD जी इमारत गुज़िरियल 6 जून 2024 जी तेज़ बरसातन सबब इमारत ॾेई ज़बोन हाल जो शिकार बणिजी वई आहे। ॻोठाणनि ऐं स्कूली शागिर्दनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। इन्हनि सोशल मीडिया ते दाईंदे चयो त ही इमारत शहर खां 3 किलोमीटर जे फ़ासिले ते साहिली पट्टी जे मुक़ामी माण्हुनि जी सिहत लाइ वाहिद मर्कज़ आहे, जिते समुंड किनारे ते काफ़ी ॻोठ मौजूद आहिनि। ॻोठ मौलाडीनो हालू, लुकमान महिंद्रियो, पांदी मला, बद्दो शेख, अला बचायो मला, उमर मला, जुड़ैल शाह, नसीर मोहम्मद शाह, ईसा महिंद्रियो, अला जुड़ियो महिंद्रियो, सैद अली शाह, इरशाद अली शाह, सिद्दीक बुगियो, अब्बास अली शाह, मजनू महिंद्रियो, फ़कीर अब्दुल्ला महिंद्रियो, साहबडीनो चांडियो ऐं ॿियनि ॻोठाणनि जी सिहत ऐं वबाई बीमारियुनि जे इलाज लाइ वाहिद ज़रियो डिस्पेंसरी मौलाडीनो हालू आहे, जेको ज़िले सिजावल इंतज़ामिया जी लापरवाही सबबि इलाइक़े वासियुनि जीअण जो हक़ खसियो पियो वञे। हिते ॻोठाणनि समेत स्कूली शागिर्दनि डिप्टी कमिश्नर सिजावल खां मुतालबो कयो आहे त ॻोठ मौलाडीनो हालू जी हलदड़ डिस्पेंसरी जो नोटिस वठी इमारत जो कमु शुरू करे साहिली पट्टी जे माण्हुनि सेहत लाइ सहूलियत फराहम करे मुक़ामी ॻोठाणनि मां बेचैनी ख़तम कई वञे। ॿी सूरत में सख़्त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।